तो अजीज़ो बहरहाल किसो घणो थी थो वञे मां तव्हांजी नथो को एॾी टाइम जेको थो वठी सघां बाक़ी हीअ ख़ानदान अजीब ख़ानदान आहे हिन वॾी ख़िदमत कई आहे सिंध हिंद जी जेका आहे सा वॾी ख़िदमत कई आहे एतिरे क़दुरु जो हिकिड़ो शेर आहे फारसी जो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखंदुसि त हीअ खज़ीनतुल असफिया जो मुसन्नफ़ चयो आहे ही जेके पंज फर्ज़ंद जेके आहिनि सैयद जलालुद्दीन सुरख़पोश बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि कहिड़ा हुआ के चारि था लिखनि के पंज पर हिन शहर पंज ई पंज पेश कया आहिनि ई पंज फर्ज़ंद जूं पंज बुनियाद इस्लाम दर विलायत व शराफ़त व ख़ारक इश्तिहार दानिशमंद त ही पंज फर्ज़ंद जेके आहिनि से जलालुद्दीन सुरख़पोश बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जन जा ये ईअं आहिनि जीअं अरकान इस्लाम जा बुनियादी पंज ईअं पंज फर्ज़ आहिनि जेके साहिबे विलायत बि आहिनि त साहिबे करामत बि आहिनि त साहिबे शराफ़त बि आहिनि त साहिबे दानिशमंद बि आहिनि दानिशमंद बि आहिनि त ॾिसो त ही खज़ीनतुल असफिया में ही कहिड़ो शहर अचे थो पंजनि पुटनि जी बि तस्दीक़ थी वञे थी ऐं अरकान इस्लाम सां हुनजी भेट मन हुननि इस्लाम जी एॾी ख़िदमत कई ॿाहिरि के साईं सैयद अली शाह साहब जन ते साईं लारक साहब जन किताब आंदो आहे एमफिल बि डिग्री कई अथनि ऐं साईं जन जे ख़िदमत में थोरो अर्ज़ु बि हो कंदुसि त लारक साहब जेका एमफिल कई आहे उहो बि किताब तरतीब ॾेई पाण साईं जन जी ख़िदमत में रखनि पाण बि थोरो हथु वधाइनि साईं जन बि थोरो हथु वधाइनि असां फ़क़ीरनि खे चवंदो तरफ़ असीं बि हथु वधाईंदासीं साईं जन जो किताब वरी एमफिल वारो बि जेकर मैदान ते अची वञो ॾाढी ख़ुशी अञा बि जेकॾहिं विख वधाईंदो त मूं वटि जेके शयूं आहिनि पोइ भली केॾो बि किताब थिए उहो जेकॾहिं छपाइण जो त मूं वटि त सिंधी अदबी बोर्ड वारनि रिसालो कंदो आहे सिमाही मेरान साल में उन में मुंहिंजूं 2 किस्तूं जहांजा ख़ानदान ते छपियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे जहांजा जशन जेको थियो उन में बि काफ़ी हिकिड़ो वॾो मज़मून मुंहिंजो छपियल आहे काफ़ी मवाद उन में अचे थो पर उहो अञा मथे आहे मदीने खां हली शुरू कयो अथमि इहो बुखारा खां पोइ मुल्तान उच शरीफ़ हिते ई पूरो थी वियो हुयो अञा सैयद हामिद शाह खां पोइ हेठि जेको आहे वॾी ॻाल्हि त इहो समूरो मवाद काफ़ी हद ताईं मूं वटि आहे इहो तुफ़ेले महिरबानी ऐं तमामु नवाज़ साईं मक़सूद अली शाह ज़िंदगी जी मूं ते आहे जो अॼु मां ॻाल्हाइण जे लाइ अस्सलाम वालेकुम ये हुआ मोहतरम रसूल बख्श गजराई साहब जिन तमाम बेहतरीन विचार ऐं उन सां गॾो गॾु तमामु ख़ूबसूरत सलाहूं बि ॾिनियूं प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हाणे अॼु असीं जंहिं मक़सद लाइ गॾु थिया आहियूं उहो आहे तूफ़ान इश्क बहर समंदर किताब जी मुहवरत असीं पंहिंजे मानातनि महिमाननि खे चवंदासीं त गुलनि जी पखिड़ियुनि मां किताब खे ॿाहिरि कढी किताब जी रूनुमाई कनि वीडियो ठाहे जाऊंगा 6 बजे फोटोग्राफर आसन वीडियो ठाहे नल्ला पोते थी पुट असां सां अपनी कैमरा में पोते पुठा वाले पोते टिपी किताब वठो भाई दे थोड़ो पोते किताब प्रकाश किताब बेदार साइन दे जाए जो आधे का वठो साइन के जाए कोई ताई साइन ना वठो साइन का साइन का पूरा है ना अब तक
ठीक है सभिनी मुअज़्ज़िज़ीन जी मेहरबानी। पुटराटी भी अच्छे दो बस अच्छे दो हाणे आउं कोई तेरी वे हो जंहिं शख़्सियत खे ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾेई रहियो आहियां उहे बहितरीन मुहक़िक़ ऐं सरकार साहिब शेर अली साईं जान ऐं जिन जा साथी असांजा मुहसिन साईं सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो साहिब जिन खे गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं आं सभिनी सां मुखातिब थिया। साईं सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो साहिब। माशूक डायरी बली डायरी कासिम जानी मुश्ताक नानो ज़फ़र बुगे सां गॾु शाहपुर प्रेस क्लब जी टीम भी प्रोग्राम में मौजूद आहे। दोस्तनि जी महिरबानी। असां सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो सरदार कंदो उन जी फोटो तव्हांखे साईं मां त पहिरीं सभिनी जेके बि साईं जे उस मुबारक में शरीक थिया आहिनि मुबारक में शरीक थिया आहिनि उन्हनि खां माज़रत कंदुसि त मां तमामु गुस्ताखी कई आहे। मां मथे वेठो आहियां कुर्सीअ ते तव्हां हेठि वेठा हो मूंखे हिन जो अफ़सोस आहे पर मजबूरी आहे पंहिंजी तबियत ऐं पंहिंजी बीमारीअ जे बाहिस मां इहो जेको आहे सो साईं जन पाण जेके मूंखे हेठि विहारींदा त मां हेठि विहारां पर साईं जन महिरबानी कई त न तव्हांखे तकलीफ़ थींदी तव्हां कुझु मां सभिनी साईं जे पांधीरनि खे साईं ते शेर अली साईं ते किताब लिखंदड़ मोहतरम खामंदन लालिक साहब ॿिया जेके साईं सैयद सादात सभई आहिनि ऐं ॿिया जेके बि पांधीड़ा आहिनि अॼु शरीक थियण में उस मुबारक जे मौक़े में शिरकत लाइ सभिनी खे हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद यार मदद साईं उमिरि गुज़री वई आहे घणी थोरा थी विया आहियूं साईं शेर अली साईं जन सां असांजो वधीक पोइ बेअदबीअ जो लफ़्ज़ न निकिरी वञे चऊं था त जवानीअ में तक़रीबन मां सम्झां थो त 72-73 में असांजो साईं जन सां महिरबानी थी असां ते साईं जन सां पेश वियो। हूअं त असांजे ख़ानदान सां साईं जन जो वास्तो तमामु पुराणो हो। जॾहिं असांजो वाल साहिबु पंहिंजो ॻोठु छॾे मोहरे में आया त साईं जन बि हकीम हुआ वॾा हकीम हुआ हादी साईं जन बि वॾा हकीम हुआ पंहिंजे वक़्त जा। असांजो वाल साहिबु वॾो हकीम हो पंहिंजे वक़्त जो। पोइ साईं जन महिरबानी कंदा हुआ असांजे वाल साहिब जन वटि ईंदा हुआ पोइ उते ई असांखे साईं जन जे ज़ियारत जो शरफ़ हासिलु थियो साईं जन सां वेझड़े जो शरफ़ हासिलु थियो। उन खां पोइ जॾहिं थोरा वॾा थियासीं त पोइ असांजो जेको आहे हिते जांया ख़ानदान ते ईअं ई सम्झो त कुदरती तरह लॻाव थी वियो जो मां जॾहिं बि अञा सरकार जन वटि ईंदो हुउसि साईं शेर अली साईं वटि त मां सम्झंदो हुउसि त मुंहिंजा क़दम ज़मीन खां कुझु मथे पिया हलनि ऐं इहा जेका
मामिलो हूंदो हो उनखे मां ख़ुशी महसूसु कंदो हुउसि त हीउ शायदि मुंहिंजी मोहबत जो असरु आहे नतीजो आहे जेको मूंखे मिले पियो साईं सां हर मामले में ॾुखीअ में सुखीअ में गॾु गुज़ारियोसीं साईं खां साईं असांखे चवंदा हुआ त ॾींहं जो तव्हां पंहिंजो तिब कयो राति असांखे ॾियो पोइ राति जो सॼी राति साईं सां हिते हूंदा हुआसीं सुबुह जो वञी पंहिंजो कमु कंदा हुआसीं साईं जन जो प्यारु ऐं मुहबत एतिरो त घणो असां ते हूंदो हो जो मां बयानु नथो करे सघां साईं जन एतिरो प्यारु मुंहिंजो जॾहिं माइल थी पई हूअं मुंहिंजो वाल साहिबु जेको आहे नसीब फ़क़ीर साईं जलाराणी जी तालिब हो ऐं साईं जन सां बि वास्तो रहियो उन खां पोइ मां जेको आहे सो तक़रीबन 60-65 में मां जेको आहे सो पंहिंजे साईं नसीब फ़क़ीर साईं जे नंढे फर्ज़ंद खां तलब वरिती उहो मूंखे हिते जो एतिरो प्यारु मिलियो शेर अली साईं जो मूं अची साईं खे अर्ज़ु कयो त साईं तव्हां मूंखे पंहिंजे हिसे मां कुझु ॾियो मूंखे बि तालिब कयो मूंखे बि वंड ॾियो साईं चयो त बाबा जेको तव्हांखे कुझु मिलियो आहे इहो ई आहे असां वटि बि इहो ई आहे ऐं तव्हां असांजा बि आहियो उन करे मां त पाण खे हितां शेर अली साईं ऐं उन्हनि जे ख़ानदान जो मुरीद ऐं तालिब सम्झंदो आहियां ऐं असांजो नसीब फ़क़ीर साईं जन जो जेको तालुक़ रूहानी तरह सां दरगाह जोग शरीफ़ सां शाह इनायत शहीद सां हूंदो हुयो पर माण्हू हुते मूंखे चवंदा हुआ न साईं जेको आहे सो जानिया वारनि जो मुरीद आहे के चवंदा हुआ त न हू जोग शरीफ़ वारनि जो मुरीद आहे हू जेको जोग जानिया विञायो कोन्हे उहो मक़सदु साॻियो आहे सिंध में वॾियूं 2 दरगाहूं हुयूं हिकिड़ी जानिया दरगाह ॿी मखदूम सरवर मोहन जी दरगाह इन्हनि जेको आहे शाह इनायत शहीद जे लाइ फतवा कान ॾिनी ऐं उन्हनि सयूं कोन ॾिनियूं बाक़ी ॿियनि घणनि जेको आहे दरगाहनि वारनि सयूं ॾिनियूं त भले शाह इनायत बग़ावत करे थो त उनखे क़तलु कयो वञे पर शाह इनायत बग़ावत कान पई कई हुन अलाह जो फैज़ आहे उहो वंडियो पिए जेके मुरीद जी थींदा हुआ उनखे चवंदा बाबा हीअ मुंहिंजी ज़मीन आहे ज़मीन खे तव्हां खेड़ियो तव्हां खाओ असांखे खारायो जेको खेड़ो थो खाए जेको नारो ॾिनो शाह इनायत शहीद ऐं इन नारे जी ॻाल्हि साईं शेर अली साईं जन बि पाण केतिरा दफ़ा अदबी कॉन्फ्रेंसूं असांजियूं थींदियूं हुयूं उन्हनि में उहो ॾींदा हुआ ऐं अॻे साईं जन खे सम्झो हूंदो हो त साईं लांघा आहिनि पर साईं शेर अली साईं जन जो मूं हिकिड़ी कॉन्फ्रेंस में तकरीर कंदे ॿुधो त शाह इनायत शहीद जेको आहे लांघा कोन्हे को हू सैयद आहे ऐं उहा ॻाल्हि हलंदे तमामु घणो वक़्तु गुज़री वियो शजरो जेको आहे उहो ज़ाहिर थियो मिलियो जंहिंमें ख़बर पई त शाह इनायत शहीद जेको आहे सो उमती कोन्हे को हू सैयद आहे जीरानी सैयद आहे ऐं साईं जन काफ़ी साल पहिरीं पाण हिते गुफ़्ता कढूं त शाह इनायत शहीद जेको आहे सो लांघा कोन्हे को हू सैयद आहे साईं जन जूं ॻाल्हियूं जेकॾहिं कबियूं त रातियूं पूरियूं कोन पवंदियूं ऐं मां बि कोड़ो आहियां तकलीफ़ुनि
साईं जन हिते अदब सकाफ़त जो जेको बुनियादु रखियो सो अलहमदुल्ला अॼु ताईं क़ाइमु आहे ऐं अॼु बि साईं मक़सूद साईं जन उनखे ॻाल्हाईंदा अचनि, साईं और मोहम्मद साईं जन उनखे ॻाल्हाईंदा अचनि ऐं इहे इल्म ऐं अदब जे हिसाब सां मां हिकिड़ी निवाणी गुज़ारिश कंदुसि त असांजे दोस्त ख़वानदुल लाड़क साहिबु साईं मेहदी साईं हिते एमफिल कई आहे या अञा ख़ानदान जो गॾियल इन में अहवालु आहे, उहो जेकॾहिं सभई मिली जुली पाण में सैयद मुरीद अक़ीदतमंद उनखे छपराइनि त उहो हिकिड़ी वॾी तारीख़ थी पवंदी। साईं मेहदी साईं जन जो त आला शान आहे, पर मां चवंदो आहियां त साईं मेहदी साईं जन जे ख़ानदान में साईं मेहदी साईं जन खां पोइ जेकॾहिं वॾो शाइर, वॾो बुज़ुर्ग, वॾो वली अल्लाह जेकॾहिं आहे त साईं शेर अली साईं आहे। सैयद सभु असांजा साईं आहिनि, संदनी ख़ानदान आहे, संदनी औलाद आहे, असांखे सभिनी जो एतिराम करणु घुरिजे। पर शेर अली साईं जन जेको आहे मेहदी साईं जन जा हिकिड़ो वकील, नांगो वकील सोज़ली, उहो जानण वकील चंद, इन जूं ॿाहूं वठी साईं शेर अली साईं जन जे हथनि मुबारकनि में ॾिनियूं त मूंखां पोइ ही तव्हांखे संभालणा ऐं उहो फुकरा जेको आहे उहो पाण जेको आहे फैज़ वारो ऐं वंड वारो थी वियो, जेको ॿियनि खे फैज़ ऐं वंड ॾियनि पिया। साईं सोज़ली फ़क़ीर नांगो फ़क़ीर जंहिंखे चऊं था, उन जो साईं जन मेलो बि शुरू करायो। जॾहिं असां हीउ प्रोग्राम शुरू कया हुआसीं त साईं जन वरी चयो त हीउ प्रोग्राम बि शुरू कयूं भला नांगे फ़क़ीर जो मेलो। 21, 22, 23 सफ़र ते मेलो थींदो हुओ नांगे फ़क़ीर जो, ऐं बाक़ाइदे उन जे मौक़े ते बि अदबी कॉन्फ्रेंस थींदी हुई, राग थींदो हो, सभु कुझु थींदो हो। पर पोइ ज़माने जूं गर्दिशूं, ज़माने जूं ॻाल्हियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते मेलो जेको आहे फ़क़ीर जो सोज़लीअ जो बंदि थी वियो। उन खां पोइ वरी इख़्तिलाफ़ अची विया साईं जन के। उन वक़्तु गवर्नर हुयो मोहम्मद मियां सूमरो, दरगाह लाइ पैसा ॾेई वियो त दरगाह ठहिरायो। दरगाह साईं जन वॾी महिनत कई, ठहिराई, ऐं शीशो संगमरमर हलायो। उन खां बाद में बाक़ी साईं जन जा जेके मक़बरा हुआ उहे रहिजी विया, उन्हनि खे अॻु रोगन कोन थी सघियो। पोइ साईं जन में इख़्तिलाफ़ अची विया, बहानो प्लाट तां थींदे 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 वञी दरगाह ताईं पहुतो। दरगाह जो सुजादा नशीन, गादी नशीन तारीख़ मां नथो चवां, तारीख़ थी चवे त रसूल पाक जन जी जेकॾहिं जेका दस्तार मुबारक आहे साहिब जेका साईं मक़सूद साईं जन ते आहे। साईं मक़सूद साईं जन इमाम अली नकी अलैहिस्सलाम जन जो औलाद आहिनि, ऐं साईं जन जेके आहिनि से मामूली शइ कोन्ह, तकलीफ़ूं साईं जन खे काफ़ी अची वियूं आहिनि, पर साईं मामूली शइ कोन्हनि खे उन्हनि सभिनी खे बर्दाश्त कयो अथनि ऐं उन्हनि खे
हिन वक़्त ताईं अलाह जी महिरबानी सां का तकलीफ़ कान पहुती आहे ऐं ज़रूरु कुझु बंदिशूं कुझु पाबंदियूं कुझु कीअं आहिनि उन्हनि खां थोरो माण्हू पासीरो आहे पर साईं जन अॼु बि ख़िदमत कनि पिया फुकरा जी बि कनि पिया हिन पंहिंजे आस्थाने खे बि वसाईंदा अचनि पिया ऐं साईं जन अलाए किथे किथे वञी साईं जन जायूं वरितियूं हुन यानी साईं जन खे अलाह साईं हिन मामले खां पोइ तमामु घणो नवाज़ियो आहे जो साईं जन खे हीअ तकलीफ़ महसूसु थियणु घटि आई आहे पर पंहिंजनि जो ज़रूरु दुख थींदो आहे ऐं पंहिंजा जेकॾहिं ठही पवंदा आहिनि त वॾियूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि ऐं असीं चऊं था त ख़ुदा करे को अहिड़ो माहौल ठहे जंहिंमें सैयदनि जो पाण में सरचार थिए दरगाहूं खुलनि दरगाह 2004 खां वठी करे बंदि पई आहे दरगाहूं खुलणु घुरिजनि दरगाहूं हिदायत जो रस्तो आहिनि ऐं अॼु बि उते जेके शेर सुता पिया आहिनि उन्हनि जी ज़ियारत खोलणु घुरिजे हीउ जेको दरगाहूं बंदि ॿिनि धुरियुनि जो मामिलो कोन्हे को हीउ पूरी सिंध जो मामिलो आहे पूरी सिंध खे सूफ़ी अज़म जी वॾी हिकिड़ी दरगाह खां महरूम कयो वियो आहे इहो ख़तमु कयो वञे ऐं दरगाहूं खोलियूं वञनि ऐं साईं शेर अली साईं जा जेके अक़ीदतमंद आहिनि उन्हनि सभिनी खे मां अर्ज़ु कंदुसि त उहो पंहिंजे मुर्शिद जी मोहबत दिलि में क़ाइमु रखनि ऐं अलाह कंदो उहो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा मुर्शिद शेर अली साईं जेके आहिनि से ज़माने सां बि रहिया ज़माने सां बि रहिया ऐं जेको अलाह सां उन्हनि निभायो पंहिंजो मींहं जो नातो उहो तमामु बयानु करण खां वॾो आहे हिकिड़े दफ़े साईं जन सुबुह देरि विया हुजनि वापसी थी तक़रीबन राति जा 8:30 4 थिया दरवाज़ो खड़कियो मां निकिरी आयुसि जो साईं जन जीप में आहिनि जमायत अली शायदि हुयो उन वक़्तु ड्राइवर उहो बि हुयो साईं नबन शाह बि हुयो ऐं शायदि मीर मोहम्मद लारक हुयो शायदि या को ॿियो फुकरा हुयो पर कुझु हुया माण्हू टियों साईं खे तकलीफ़ थी पई आहे साईं जन जो होश कमु कोन थो करे मूं चयो त साईं जन जो होश कमु करे थो बिल्कुलु करे थो साईं जन जो कुझु कोन्हे थोरी मूंखे लॻे थो शुगर घटि थी वई आहे मां घर वियुसि चमिचो खमीरे जो भरे आयुसि खमीरो मिठो हूंदो आहे उनजे खाइण सां जेको आहे सो तबियत जेका सुधारे में अचणु लॻी साईं जन त हूं बि ॻाल्हाए वठिजे साईं नबन शाह जन पुछनि पिया साईं हिनखे सुञातो त भई केरु आहे साईं नबन शाह असांखे को ईअं कोन सम्झो अथव असां ईअं कोन आहियूं बिल्कुलु हिनखे सुञातो सम्झी साईं जन जी ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरी विया त हीअ असांजा वारस आहिनि हीअ असांजा वारस आहिनि बच्चो चवनि हा ख़ादिम चवनि हा नौकर चवनि हा त उहे लफ़्ज़ वधीक मुंहिंजे लाइ वधीक हुआ पर मूंखे त इन खां मथे नवाज़े छॾियूं चयूं त हीअ असांजा वारस आहिनि ऐं असीं भाड़िया भुता कोन आहियूं जो ईअं हलिया वेंदासीं असीं ईअं कोन वेंदासीं असीं वेंदासीं त ॻाल्हाईंदे वेंदासीं ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे वेंदासीं पोइ वाक़ई थियो बि राजपूताना अस्पताल में आख़िरी वक़्त में न करे
नौकर अली फ़क़ीर जेको साईं जो ख़ासि ख़ादम हुयो, उहो मोहम्मदी साईं जो तालो हो, पर उनजी बि बांह विॾे जी साईं जन जे हथ में। पोइ